रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं ग़ुलाम कादर साहब जी आवाज़ में। सर तव्हां प्लीज़ बिस्मिल्लाह कयो ऐं मां नाज़रीन खां इजाज़त वठणु चाहींदसि। नाज़रीन मूंखे दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई वॾी महिरबानी। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो आहे त मां ख़िदमत कंदो आहियां हिते। पोइ जेके बि सनाफ़ान मुस्तफ़ा हूंदा आहिनि, आलम सगुरा हूंदा आहिनि, उन्हनि खां दुआ घुराईंदो आहियां। पोइ इहा ख़िदमत खां बाद में मूंखे वरी सरकार जे रोज़े अतर मुबारक जो दीदार नसीबु थींदो आहे, जो टिकट थींदी मिलंदी आहे मदीने पाक जी। 2 साल अॻु में टिकट मिली आहे ऐं अॼु इहो 3 साल इंशाअल्लाह ताला हिन में बि अला कंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सो अॼु हिते रहमत जो वसकारो आहे, तव्हां ऐं असांजे वंड वठण जो वारो आहे। त शाइर छा थो चवे, रहमत जो वसकारो थई वंडो वठी त अॼु वारो थई, खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई। रहमत जो वसकारो थई वंडो वठी त अॼु वारो थई, खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई। पचर का बिन भी कभी जिक्र खुदा जिक्र नबी है, पचर का बिन भी कभी जिक्र खुदा जिक्र नबी, ॾाढो अजीब नज़ारो थई है वंडो वठी त अॼु वारो थई, खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई। वेहणो है रब खे वणई नेकन में नालो गणई है, वेहणो है रब खे वणई नेकन में नालो गणई। अज़ में पोए छुटकारो थई वंडो वठी त अॼु वारो थई, खोले रुगो झोली पंहिंजी खोले मोतीलाल मिलंदई है। रहमत जो वसी